प्यारी साथ संगत एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन सत्संग में श्रीमद भगवत गीता जे हिन सत्संग में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। असां ॿुधी रहिया आहियूं 18 अध्याय मोक्ष संन्यास योग। मोक्ष ऐं संन्यास जी इन में ॻाल्हि आहे, माना त्याग ऐं संन्यास। पर नालो आहे अध्याय जो मोक्ष संन्यास, पर प्रश्न पुछियो आहे अर्जुन त्याग ऐं संन्यास। त्याग कर्मनि सां संबंधित, संन्यास ज्ञान सां संबंधित। त कर्म ऐं ज्ञान जूं ॻाल्हियूं आहिनि हिन में। पोइ कर्म ऐं ज्ञान जूं ॻाल्हियुनि जी चर्चा कंदे कंदे कृष्ण भगवान हिते अची पहुतो 19 नंबर श्लोक में कि 3 प्रकारनि जा ज्ञान थींदा आहिनि, 3 प्रकारनि जा कर्म थींदा आहिनि ऐं 3 प्रकारनि जा ई कर्ता थींदा आहिनि। 3 प्रकारनि जा कर्ता। त उन श्रृंखला में पहिरीं ज्ञान 3 प्रकारनि जो ॿुधायो वियो आहे, उहो असां ॿुधंदासीं। पहिरीं बि असां ॿुधोसीं, अञा थोरो ई असांजो चैप्टर शुरू कयो होसीं। ज्ञान 3 प्रकारनि जो। उहो श्लोक अथव 20 नंबर। 19 नंबर में त इहा भूमिका ठाही कि 3 प्रकारनि जा सभु थींदा आहिनि। हाणे 20 नंबर खां उहो शुरू थो थिए ज्ञान 3 प्रकारनि जो कहिड़ो? सात्विकी, राजसी ऐं तामसी। ज्ञान ॾाढो हिकु महत्वपूर्ण शब्द आहे, ॾाढो महत्वपूर्ण अखर आहे। ख़ासि कर जे समाज में ज्ञान ज्ञान जी रटन ॾाढी लॻी पई आहे। ज्ञान ज्ञान ज्ञान, या अंग्रेजीअ में नॉलेज नॉलेज नॉलेज, रट ॾाढी आहे। पर वास्तविक ज्ञान जेके 3 आहिनि ओसिताईं बि माण्हू कोन पहुता आहिनि, जेके असां ॿुधंदासीं। माण्हू सात्विक ज्ञान, राजसी ज्ञान त छॾियो, तामसी ज्ञान ताईं बि कोन पहुतो आहे। हीअ कंहिं ॿी शइ खे ज्ञान पियो थो सम्झो वञे, या नॉलेज खे ज्ञान पियो थो सम्झो वञे। रामचरितमानस में लिखियल आहे कि कलयुग में जेको माण्हू सुंदर तरीक़े सां कूड़ ॻाल्हाए सघंदो उनखे ज्ञानी मञियो वेंदो। बॉडी लैंग्वेज सां भली ॻाल्हाए कूड़, पर उनजी बॉडी लैंग्वेज एॾी आत्मविश्वास सां भरियल हुजे
जो लॻे कि सच थो ॻाल्हाए त उनखे विद्वान ज्ञानी मञियो वेंदो, जेको वॾियूं ॻाल्हियूं कंदो पर उनखे अनुभव कुझु बि न हूंदो। त ज्ञान ॾाढो हली रहियो आहे, अखर हली रहियो आहे, वास्तविक न बल्कि वास्तविक घटिजी वियो आहे, अनुभव घटिजी वियो आहे। अॻे ज़माने में जेके बुजुर्ग हुआ उन्हनि खे वधीक सांसारिक ज्ञान न हो कि ॿिए शहर में छा थी रहियो आहे इहा बि ख़बर न पवंदी हुई उन्हनि खे। हू पंहिंजे गांव में ॻोठ में ई जीअंदा हुआ, पर वास्तविक ज्ञान उन्हनि जे भीतर मां स्पर्श करे निकिरी वेंदो हो। अनुभव उन्हनि जे अॻियां निकिरी वेंदो हो, जो बिल्कुलु ॿुधाए सघंदा हुआ कि मींहुं कॾहिं पवंदो, थधि छो वधी आहे, गर्मी कीअं थींदी, कॾहिं खां शुरू थींदी। अनुभव ई हुआ उहे। हाणे अनुभव कुझु कान्हे, कंहिंखां कुझु पुछो चवंदा हुआ भी बताता हूं गूगल देख के, पंहिंजो कुझु बि न, पंहिंजो अनुभव एक्सपीरियंस कुझु बि नथो ॿुधाए माण्हू, पतो ई कान्हे। उनखां पुछो वञे भाई तुंहिंजे पाड़े में कंहिंखे कोरोना थियो आहे छा, चवंदा 1 मिनट अभी बताता हूं, नेट पे देख के। माना हुनखे होॾां ॾिसणो आहे, चेक होॾां करणो आहे इंटरनेट ते, पोइ हुनखे ज्ञान था चवनि। अॻे कुझु साल पहिरीं त जॾहिं गूगल बि न हो त कोई माण्हू यादि रुगो कंदो हो ॻाल्हियूं त उनखे ज्ञानी चवंदा हुआ। हाणे यादि करण जो बि कोई मतिलबु कान्हे, मोबाइल में सभु असां नोट करे रखी सघूं था, कंहिंजो नंबर, कंहिंजो एड्रेस, कंहिंजे बारे में कुझु, ऐं गूगल त आहे, हर शइ जी जानकारी ज्ञान उपलब्ध आहे। त इहा धारणा त टोड़े छॾियूं न कि जेको वधीक ॻाल्हियूं ॿुधाए उहो ज्ञानी। छो त हाणे त नंढड़ो ॿार बि तव्हांखे 1 सेकंड में ॿुधाए छॾींदव कितने राजा, कितने प्रजा, कितने गुरु, कितने शास्त्र, कितने वेद, कितने ग्रंथ। इनखे थोड़ी हाणे असां ज्ञानी चवंदासीं कि कोई असांखे ॿुधाए। अॻे कोई रुगो एतिरो ई ॿुधाईंदो हो कि हिकु ईश्वर, ॿ ईश्वर प्रकृति मिलाए 2 थी विया, 3 गुण, 4 वेद, 5 तत्व, 5 इंद्रियूं, 6 दर्शन, 7 सुर, 7 वार, ईअं हिक खां। मां त कॾहिं सोचो इन ते कॾहिं वीचार कबो, गुरु ग्रंथ साहिब शुरू तो थिए हिक खां, एक ओंकार खां, ऐं ख़त्म किथे तो थिए 20 ते, 18 10 20, हिक खां शुरू तो थिए 20 ते ख़त्म तो थिए। त 20 छा आहे? शुरू हिक खां थियो, एंड 20 ते तो थिए। असांखे खुदि ॻोल्हणो पवंदो, खुदि चेक करणो पवंदो, ये 20 छा आहे। हिक परमात्मा जो विस्तार आहे, इहो 18 10 20, जो 20 विस्तार आहे। कल्ह ई भोग पाईंदे पाईंदे ईअं ॻाल्हि आई दिमाग़ में, टियों ॾींहुं, 18 हिक खां शुरू, एक ओंकार खां 20 ते ख़त्म। तो 20 छा आहे? वो 20 हिन गुरु ग्रंथ साहिब में ई समायल आहे। 1 2 3 4, हिक जो मतिलब छा, 2 छा, 3 छा आहिनि हिन में, 4 छा आहिनि, 4 पदार्थ बि थींदा आहिनि। पोइ उन ते बि व्याख्या थी सघे थी। त व्याख्या करण इनखे चइबो आहे शब्दनि सां खेॾण, व्याख्या करण, शब्दनि सां खेॾण ऐं आनंद बि वठण। पर इनखे बि ज्ञान न समझिजो। मां पंहिंजे कुझु ठाहे खणी अचां 1 खां 20 ताईं, सुठो आहे, ॾाढो ॿुधण में सुठो बि लॻंदो, आनंद बि ईंदो, रुचिकर बि थींदो, पर इहो ज्ञान न आहे। हा, इहा इन खां श्रेष्ठ आहे, इहो गूगल ते कोन मिलंदो, बसि हिते मिलंदो। छो त कंहिंजे हुनजी हृदय जी उपज आहे, इन जी महिमा आहे।
कि गूगल तां ॾिसी करे न माण्हू पंहिंजे अनुभव सां कुझु ॻाल्हाए। जीअं मां सम्झंदो आहियां मोरारी बाबू वो गूगल तां ॾिसी कोन ॻाल्हाईंदो आहे, या अहिड़ा ॿिए बि महापुरुष आहिनि वक्ता सुठा सुठा, वो जीअं हुनजो अंतःकरण चए तीअं ॻाल्हाईंदा आहिनि। त हुनजी वैल्यू आहे जेको हृदय मां निकिरे। पर वो ज्ञानी न, ज्ञानी जी असां हुनखे हू न कयूं, संत जो अपमान न कयूं, असां हुनखे हृदय वारो चऊं, प्रेमी चऊं, संत चऊं, वक्ता सुठो चऊं, भगवान जो प्यारो चऊं, संत जन चऊं। ज्ञानी त एॾो अखर हू करे छॾियो अथनि जो हर कोई त ठही वेही रहियो आहे ज्ञानी। जेके फालतू ॻाल्हियूं यादि रखी वेठा आहिनि। महसूस त इहो बि न थींदो अथनि कि ॿ विपरीत ॻाल्हियूं पिया था चऊं। अहिड़ा ज्ञानी पहिरीं कुझु चवनि, वरी पोइ ॿी ॻाल्हि वरी उनजे विपरीत। इहे माण्हू छा पिया था कनि, नकली ज्ञानी किथे ॾिसी था अचनि, ॿुधी था अचनि कि माण्हू वक्ता हीअ ॻाल्हि चई ऐं उते ताड़ियूं वॼियूं ॾाढियूं, त नोट करे छॾ, इस पॉइंट पे तालियां बजी थी। वरी ॿिए हंधि वञनि था, उते का ॻाल्हि ॾिसी था अचनि कि हिन ॻाल्हि ते सभिनी वाह वाह कई, कर नोट। वरी टे हंधि विया, हाणे नोट त कनि पिया था, पर परिस्थिति भिन्न भिन्न आहे। हिते अलॻि विषय पियो हले, उते अलॻि विषय पियो हले। हिननि बेवकूफ़नि खे इहा बि ख़बर हले त हर किथां जूं ॻाल्हियूं नोट करे करे पोइ वरी खणी पंहिंजे सत्संग में अचनि ऐं चवनि ऊंची वाणी लाए हैं हम लोग। हिननि खे लॻो कि जॾहिं हिक हिक हंधि असां इहे खणी आया आहियूं, हिक हिक हंधि ताड़ियूं वॻियूं आहिनि, त हिते बि वॼणु खपनि। पर उल्टो छा थो थी वञे, छा थी ठही वञे, जलेबी। उल्टो जलेबी त ठहंदी न, छो त उनमें बि विवेक खपे, नकल में बि अकल खपे। का ॻाल्हि ज्ञान मार्ग जी अची वई, का कर्म जी अची वई, का प्रेम योग जी अची वई, कुझु अची वियो, पोइ जलेबी त ठहे थी। पोइ वरी चवनि था अगर समझ में नहीं आई तो अभी तुम कच्चे हो, बहुत ऊंची वाणी लाए हैं हम लोग, तुम लोगों में पात्रता नहीं है अभी। त इहे त उहे बि कान्हनि कि असां चई सघूं भाई चोरी करे बि कॾहिं कॾहिं चोरीअ जो माल बि हली वेंदो आहे, पर हे त उहो बि कोन्हे न जेको मिक्स थी वञे, कचिरो थी वञे त उहो किथां हलंदो। हा, या त इहो कनि इहे, मां सलाह ॾियानि कि हिक ई शहर खणो, अलॻि अलॻि खणी त आया आहियो, ॾियो हिकु साथ न, हिक हिक करे ॾियो त हली वेंदव। ऐं सभिनीनि खे हिक ई न ॾियो, पात्रता ॾिसी करे, रुचि ॾिसी करे उनजो प्रश्न पुछो, उन अनुसार उनखे उहा ॻाल्हि ॾियो। भली तव्हांजी न आहे उहा ॻाल्हि, ॿिए कंहिंजी आहे, ॿिए कंहिं ताईं पहुची वञे, मथां भलो थी वञे त बि ठीकु आहे, पर हीअं कोन कंदा। हिननि खे लॻंदो पोइ त ॿ ॼणा ॿिया पाण में जुड़ी विया, असां केॾा वेंदासीं, त हिननि खे हुनखे कचिरो करे ई ॾियणो आहे। उहो कुझु कान्हे। त ज्ञान हिननि खे चयो त वियो, ॻाल्हियुनि खे किथां ॿुधी अची ॿुधाइण खे या नॉलेज खे, पर उहो बि ज्ञान कृष्ण भॻवान नथो अचे। ॻाल्हियुनि खे त ज्ञान चए ई नथो, नॉलेज खे बि ज्ञान नथो चए कृष्ण भॻवान। जीअं जनरल नॉलेज ईंदो आहे, हर साल किताब ईंदो आहे इहो, उनमें नयूं ॻाल्हियूं जुड़ंदियूं वेंदियूं आहिनि, कुझु हटंदियूं वेंदियूं आहिनि। हाणे जीअं जनरल नॉलेज जो पुराणो किताब हुजे, 15-20 साल पहिरीं लिखियल हुजे, भारत के प्रधानमंत्री कौन, मनमोहन सिंह, 20 साल पहिरीं या 15 साल, राष्ट्रपति समझो अब्दुल कलाम। हाणे ॿुधायो 15-20 सालनि खां पोइ छा उहो नॉलेज कम ईंदो छा? अॼु पुछो वञे कंहिंखां, बताओ प्रधानमंत्री कौन देश का, हिनखे यादि हुजे, उहो पुराणो हिनखे हथ अची वियो हुजे जनरल नॉलेज, चवंदो मनमोहन सिंह। त
त ग़लति जवाब थी वेंदो। त इहो जनरल नॉलेज, संसार जो नॉलेज मटिजंदो रहंदो आहे। इनखे बि ज्ञान न सम्झो। हिकु हू आहे जानकारी, उहो असांखे छा आहे करणो, कोई बि हुजे नॉलेज ताईं त ठीकु आहे, पर जेको कमु ई न करे, कोई मौन चुपचाप वेठो हुजे, त उहो नालो असां यादि न बि कयूं त छा फ़र्क़ु पइजी वेंदो, पवंदो या कुझु फ़र्क़ु। अहिड़ो जनरल नॉलेज। हिकु उहा कथा तव्हां ॿुधी हूंदव, ब्राह्मण ॾाढो सारो नॉलेज खणी, ब्राह्मण कोन हो, नए ज़माने जो था ठाहियूं पाण, प्रोफेसर हो कॉलेज जो, वञे पियो केॾां त रस्ते ते नदी पार करणी हुअसि, ॿेड़ीअ में वेठो, ॿेड़ीअ वारो प्रोफेसर चएसि थो घणो पढ़ियल आहीं? हुन चयईंसि कोन पढ़ियमि साईं, स्कूल थोरो घणो वयमि, बसि थोरो घणो हिसाब किताब करे वठंदो आहियां। त हुन चयईंसि अरे यार, तुंहिंजी त रुपए मां 4 आना उमिरि पाणीअ में वई, 4 आना उमिरि तुंहिंजी वई पाणीअ में। हू ॿेड़ी हलाए पियो, ॿेड़ीअ वारो हुन चई अलाए छा पियो थो चए। वरी हिन प्रोफेसर चयईंसि अच्छा ॿुधाए, सॼे विश्व में घणा देश आहिनि ॿुधाए? हिन चई त विश्व जी मूंखां छा था पुछो साईं, असां अनपढ़ माण्हू। त हुन चयईंसि अरे यार गंवार किथां जा, तुंहिंजी 50 पैसा उमिरि पाणीअ में वई, 8 आना उमिरि तुंहिंजी वई पाणीअ में। वरी चयईंसि अच्छा ॿुधाए, असांजे देश में घणा प्रदेश आहिनि, घणा राज्य आहिनि? हुन चयईंसि साईं मूंखे ख़बर ई कान्हे। हुन चयईंसि तुंहिंजी त यार 75% उमिरि वई पाणीअ में। त ॿेड़ी वारे चयईंसि साईं तव्हांखे तरण ईंदो आहे? न, छो? चयईंसि ॿेड़ीअ में छेद थी वियो आहे, तरण ईंदो हुजे, मूंखे ईंदो आहे तरण, मां तरी करे पार हली वेंदमि, तव्हांखे ईंदो आहे? हुन चयईंसि न यार, त तव्हांजी सॼी उमिरि वई पाणीअ में, तव्हां टोटल 100% वया पाणीअ में, डूब मरो। ये गहराई वाला ज्ञान लेकर डूब मर और फिर तू अमर हो गया, मैं तो चला, ये तो तरी पार थी वियो। इहो ज्ञान आहे छा? इन खां त ही जीते वियो ॿेड़ी मल्लाह, ॿेड़ी हलाइण वारो। त ॾाढा बसि इन ते पिया था हलनि। के चवनि मुंहिंजो अनुभव आहे 25 साल, मां घणियूं शादियूं ॾिठियूं आहिनि, शादियुनि में हीअं, शादीअ में हीअ रस्म थींदी आहे, हीअ रस्म थींदी आहे। त हाणे छा हुननि जो ध्यानु हींअर कमु ईंदो छा? लॉकडाउन में उन वीचारे जो लिस्ट में नालो ई कोन लिखंदा, 50 माण्हुनि जी लिस्ट, हुनजो नालो ई न, जंहिंखे एॾो अनुभव आहे 25 शादियुनि जो, उनजो नालो कटे छॾींदा अथसि। त माण्हू सम्झे नथो ज्ञान चए कंहिंखे पियो थो, मतिलबु अहंकार छाते पियो थो ॾेखारे, फालतू इन जानकारीअ खे, सूचनाउनि खे। त इहो ज्ञान कान्हे। ज्ञान आहे पंहिंजो स्व जो अनुभव, असांजे स्व जी स्थिति, असांखे पंहिंजे बारे में केतिरो पतो आहे, ऐं छा असां आनंद पूर्वक जीअंदा आहियूं, इनखे ज्ञान चइबो आहे। छा असां ग़लतियूं करे सिखिया आहियूं, इनखे ज्ञान चइबो आहे। छा असां कूड़ खे पहचाने सघंदा आहियूं, इनखे ज्ञान चइबो आहे। छा असां भीड़ सां इम्प्रेस कोन थींदा आहियूं, छो त असांखे ख़ुदि पंहिंजे पाण मां संतोष आहे, इनखे ज्ञान चइबो आहे। असांखे कंहिंजी परवाह न थींदी आहे, 4, 8 या 16 माण्हू बि असांजे बारे में कुझु बि चवनि, इनखे ज्ञान चइबो आहे। ॻाल्हियुनि खे न, ॻाल्हियूं मटिजंदियूं रहंदव, जनरल नॉलेज मटिजंदो रहंदव, पर तव्हांजो वास्तविक स्वरूप कॾहिं कोन मटिजंदो। त पहिरियों त असां क्लियर कयूं ज्ञान माना छा। ज्ञान जो अर्थ आहे कि पंहिंजो पतो, ॼाण, पंहिंजी ॼाण कि असां केरु आहियूं।
उन लाइ कमला मूंखे हिकु गुरबाणी चई हुई, अचो उहा ॻायूं। गोरा एक देह बुझाई, गोरा एक देह बुझाई, सपना जिया कायक दाता, सो मैं विसर न जाए, गोरा एक देह बुझाई, गोरा एक देह बुझाई। बयान जाई गीता न होई, आपे आप निरंजन सोई, जिनसे तिन पाया मान, नानक पाविए सबना जिया कायक दाता, सो मैं विसर न जाए, गोरा एक देह बुझाई। गाविए सणिए मन रखिए भाव, दुख पर हर सुख हर ले जाव, गाविए सणिए मन रखिए भाव, दुख पर हर सुख ले जाव, गुरुमुख नादम गुरुमुख वेदम, गुरुमुख रहया समाई, गुरु ईसर गुरु गोरख बरेमा, गुरु पार्वती माई, जे हो जाना आखा नाही, कहना कथन न जाए,
सात्विक ज्ञान जो वो इहो ही आहे कि सबना जिया का एक दाता सो में विसरे न जाई। इहो अथव सात्विक ज्ञान। जॾहिं असांखे सभिनी जीवन में हिकु परमात्मा नज़र अचे, इहो आहे ज्ञान, असली ज्ञान, जिनखे बोध चइबो आहे। वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रतो ही वक्रोपी चंद्र सर्वत्र वंद्यते। शंकर शिव जहिड़ो अगरि गुरु हुजे त टेढ़ो चंद्रमा जीअं शोभायमान थींदो आहे, चंद्रमा टेढ़ो चंद्रमा बि शंकर जे मस्तक ते हुअण जे करे शोभायमान आहे, तीअं टेढ़ो मेढ़ो माण्हू बि शोभायमान थी वेंदो। गुरु हुजे शंकर जहिड़ो, ऐं वो गुरु बोध प्रदान करे। बोध, बोध रूपी बोध प्रदान करे। उहो ई अथव सात्विक ज्ञान। सात्विक ज्ञान इनखे चइबो आहे जंहिंमें असांखे बोध मिले, सचो बोध। ऐं बोध मतिलबु कि हिकिड़ो अविनाशी परमात्मा जेको जंहिंजो करे नाश नथो थिए, असांखे उहो महसूस सभिनी में हिकु ई नज़र अचे। त हिन में त फेल थी विया तव्हां सभु, है न? पास थी विया, नज़र अचेव थो सभिनी में हिकु परमात्मा। न त फेल मां बि, असां सभु फेल थी वियासीं, सभिनी में हिकु अञा नज़र नथो अचे। त इहो थियो सात्विक ज्ञान। त जंहिंखे इहा स्थिति हुजे उहो आहे सात्विक ज्ञानी। हाणे असांखे कहिड़ी ख़बर आहे कंहिंखे नज़र अचे थो या नथो नज़र अचे? अगर कोई दावो करे न कि मेरे को नजर आ रहा है सब में एक, तो समझो उनखे कोन थो अचे नज़र। कंहिंमें तो नज़र अचेसि, जंहिंमें नज़र अचेसि तो माना उहो बर्तन ॾिसे पियो थो न, ऐं पाण खे त अलॻि ॾिसे ई पियो थो, मैं अलॻि हूं इन सब से, त हिकु कोन थो नज़र अचेसि उनखे। जलेबियुनि खे पंहिंजे ग्रुप में सभिनी में भ्रम नज़र ईंदो अथव, पर ग्रुप खां ॿाहिरि वारे कंहिं बि माण्हूअ में उनखे भ्रम नज़र कोन ईंदो आहे। ॿिए सभु छोटे लोग आहिनि, ॿिए सभु सुम्हियल लोग आहिनि, ऐं बाहि में त बिल्कुल भी नज़र कोन ईंदो उन्हनि खे परमात्मा। बाहि में त बिल्कुल उन्हनि खे चवंदा बाहि में भॻवान हूंदो ई कोन्हे। त कंहिं में हूंदो आहे? चवंदव जो बड़ी बड़ी बातें करे हमारी तरह, जो समझ में ना आए उसमें है, उसका निश्चय है पक्का, उसने जान लिया है, गुरु को पहचान लिया है, जलेबी बनाना सीख गया है। वो जलेबी थी वई न इहा, जेको मां चयो सम्झ में आयव न? जी जलेबी सम्झ में आयव? हुननि जी भाषा कोन आयव न? अची वियव? पोइ वञो होॾां, मां हुननि जो थोरो टेलर ॾिनोमांव, तव्हांखे सम्झ में बि अची वियो त वञो हुन बढ़िया वाणी अथव। मूंखे कोन सम्झ में आयो, मां चयो छा? निश्चय परमात्मा गुरु मूंखे कोन सम्झ में आयो, मां त रुगो जी चवंदो आहिनि उहो चयो रुगो, त तव्हांखे अची वियो सम्झ में? न मां इहो पुछो, ये वाणी सम्झ में आयव? कमला तो 20 साल गुजारिया तुम, शाबाश अथव तव्हांखे। आपको कोई दिखाई नहीं, हमारे हम नहीं दिखे क्या? अच्छा मां नंढो हुअमि, सही ॻाल्हि आहे। ऑप्शन कोन हो, उन्हनि जो ई त फ़ाइदो उन्हनि खयो। ऐं जॾहिं 52 हरकतूं शुरू कयूं, हरकतूं माना लोभ, लालच, कोई अध्ययन न, कुछ सवाल जो जवाब न आहे ॾियणो, बसि हिकिड़ो जेको हले पियो उहो ई हलणो आहे, त इन जो ई त फ़ाइदो उन्हनि खयो। त कमला बि ॾिठई या त हू आहिनि हिक तरफ़ बाबा या ही आहिनि, त उन्हनि खां त ही ठीकु आहिनि। त हाणे त ऑप्शन आहिनि न ॿिया बि,
हाणे त गूगल ई काफ़ी आहे, उन जो अल्टरनेट। कंहिंखे अगरि सच में कुझु जिज्ञासा आहे त गूगल खां पुछे प्रश्न, वो जॾहिं हाणे सम्झ अचे माण्हू खे। जेके फासी विया से फासी विया, नई पीढ़ी मतां सम्झे हिन ॻाल्हि खे। नई पीढ़ी कोन फासंदी, उन्हनि खे पतो आहे। त सात्विक ज्ञान उहो आहे, असांजी अवस्था उहा अञा कान्हे, पर असांखे पतो हुजे कि असां सात्विक ज्ञानी बि कोन आहियूं। सात्विक ज्ञानीअ जो अर्थ आहे जंहिंखे सभिनी में हिकु परमात्मा नज़र अचे। पर असां थोरो ॿुधी त सघूं था स्वामी राम सुखदास जी व्याख्या कि कीअं हिकु नज़र ईंदो आहे परमात्मा। छा ॾुखियो आहे? छा ॾुखियो त कान्हे। तव्हांजे अॻियां सोन जा गहना रखिया वञनि, फुलियूं, वाला, टॉप्स, हार, कंगण, मुंडी, चेन, ये सभु तव्हांजे अॻियां रखिया वञनि। हाणे आहिनि त अलॻि अलॻि सभु, पर छा तव्हांखे इन्हनि में हिक ई शइ नज़र कोन ईंदी आहे? उहा शइ कहिड़ी? सोन। केॾी होशियार आहियो, सोन। बस तहिड़ीअ तरह हेॾा माण्हू तव्हांखे नज़र था अचनि के बिदरा छोटा मोटा, के सनड़ा के मातारा, के ऊंधा कारा, के मोटा के सनड़ा के कारा के बिंदरा। तो उन्हनि में तव्हांखे हिकु तत्व नथो नज़र अचे। छा ईअं थी नथो सघे कि उन्हनि में हिकु का अहिड़ी शइ कॉमन हुजे? अगरि नथो नज़र अचे त माना असांखे ठीकु करणी आहे पंहिंजी मत, असांखे परिष्कृत करणी आहे। परिष्कृत सम्झंदा आहियो? उनखे जेको इंग्लिश में चइबो आहे फिल्टर। बुद्धीअ खे फिल्टर कयो। फिल्टर खे हिंदीअ में छा चइबो आहे? परिष्कृत। हाँ, परिष्कृत जो अर्थ आहे जेको थोड़ो घणो कचरो बचियल आहे उहो हटाइण। असांजी बुद्धीअ ते जेको कचरो आहे या चित्त ते जेको कचरो आहे इहो हटाइण। जीअं आईने खे कुझु धुंध चढ़ी वञे त आईनो साफ़ कबो आहे त पोइ कुझु स्पष्ट नज़र ईंदो आहे। तीअं संसार में अगरि असांखे हिकु उन शइ खे ॻोल्हणो आहे त अंदर सफ़ाई करणी पवंदी। भीतर मन जी मैल मिटाए कर अंदर में दीदार। मन जी मैल मिटाए कर अंदर में दीदार। अंदर वेठो आहे मुझ मोहन मन जो ठार। मन जी मैल मिटाए कर अंदर में दीदार। अंदर वेठो आहे मुझ मोहन मन जो ठार।
असांखे ॾिसणो आहे त कुझु न कयूं, भीतर हलिया वञूं। मैल हिते आहे, गड़बड़ हिते आहे, होॾां कुझु कान्हे गड़बड़। जैसी दृष्टि वैसी सृष्टि। त असां पंहिंजे भीतर, अगरि असांजे भीतर कचरो हूंदो न, ईर्ष्या जो, द्वेष जो, त हर अंदरि असांखे ईर्ष्या द्वेष ई नज़र ईंदो। असांजे अंदरि लोभ हूंदो त सभु लोभी नज़र ईंदा। असां ख़ुदि अज्ञानी थी करे ऐं ज्ञानी सम्झंदासीं त असांखे लॻंदो कि सभु ईअं ई पिया था कनि, जेको असां था कयूं उहो ई सभु आहिनि। त हिते ठीकु कयूं पंहिंजो हिर्दो, पंहिंजो हीओ, जिते जेका जेका गड़बड़ आहे, सफ़ाई, जिते जिते कचरो आहे, असां उहो हटायूं। त हुन लाइ ख़ुदि चेक कयूं कि मूं में केतिरी ईर्ष्या आहे। अगरि ईर्ष्या करणी अथव, मोरारी बापू चवंदो आहे, अगरि ईर्ष्या करणी अथव त उन सां ईर्ष्या कयो जंहिंखे कंहिंसां बि ईर्ष्या कोन्हे। कयो न, ईर्ष्या कयो, भली सुठी ईर्ष्या आहे, उन सां ईर्ष्या कयो जंहिंखे कंहिंसां बि ईर्ष्या साड़ पच कोन्हे। उन सां साड़ पच कयो कि मां हिन जहिड़ी छो न आहियां, इहा ईर्ष्या कयो। पर जेको ख़ुदि ईर्ष्यालु आहे उन सां ईर्ष्या, इहा के छाजी समझदारी थी आहे। असां चेक कयूं मूं में ईर्ष्या छो थी अची वञे, मूं में द्वेष छो थो अची वञे, कारण छा आहे, त हिनखे हटाईंदा वञूं। मन जी मैल मिटाए। जॾहिं असां इहे मैल हटाईंदासीं, ईर्ष्या जी, द्वेष जी, पराई पचर सोचण, ॾाढा सोचींदा आहिनि ॿियनि जे बारे में, फलाणी हीअं कयईं, हुन हीअं कयईं, लिखी छॾींदियूं आहिनि, विसरी न वञे, छो त यादि राति जो ईंदियूं आहिनि सुम्हण महिल। त नोट कयूं, छो त सुभाणे ॿुधाइणो बि त आहे, ॿियनि खे ॿुधाइणो बि त आहे। धंधो इहो ई, ॾाढनि जो धंधो इहो ई हूंदो आहे। न ॿुधाइनि त उन्हनि खे लॻे अॼु को ॾींहुं बेकार थी वियो, अॼु असां पचर ई कोन कई, पराई पचर। विश्लेषण ऐं निंदा में फ़र्क़ु त ख़बर अथव न, मथां ताईं हिकु ई सम्झंदा हलो। त जंहिं ॾींहुं असां पंहिंजा अवगुण, पंहिंजो इहे कचरो ख़ुदि साफ़ कंदासीं न, त ऑटोमेटिक पोइ असांखे ॿियनि में बि नज़र ईंदो। असां शुद्ध त सभु शुद्ध, असां प्रसन्न त असां ॿियनि खे बि ओड़ो ई सम्झंदासीं, शांतीअ वारो, प्रसन्नता वारो। त सभना जिया का हिकु दाता, सो में विसर न जाई। इहो अथव सात्विक ज्ञान। जंहिं ॾींहुं तव्हांखे, हा, इहो बि नज़र अचे कि ॿाहिरां हर को अलॻि अलॻि आहे। इहो बि नज़र अचे कि ॿाहिरां सभिनि जो शरीर अलॻि अलॻि आहे, नैन नक्श अलॻि अलॻि आहिनि, फीचर बि अलॻि अलॻि आहिनि, सभिनि सां व्यवहार बि अलॻि अलॻि करणो आहे। पर भीतर हुनजी हिकु ई शइ आहे, तत्व त सभु हिकु ई आहिनि, चाहे ग़रीब हुजे चाहे अमीर हुजे। भीतर हुनजे परमात्मा जी कमी कान्हे। चेतना अगरि आहे हुनमें, आत्मा आहे, त आत्मा नंढी वॾी कान्हे, आत्मा अमीर ग़रीब कान्हे, आत्मा ऊंची नीची कान्हे। उहो त जलेबी, सीनियर जलेबी चवंदियूं आहिनि, सीनियर जलेबी माना ब्रह्मा कुमारी। ये चवंदियूं आहिनि कि जो श्रेष्ठ अच्छी आत्माएं हैं वो हमारे यहाँ आती हैं, और जो हमारे यहाँ आ गया वो अच्छी आत्मा। हाणे ॿुधायो, न आत्माउनि जी बि क्वालिटी ठाहे छॾी, अच्छी आत्मा और गंदी आत्मा। न आत्मा न सुठी न ख़राब, न नंढी न वॾी थींदी आहे। उहो बराबरि, चाहे उन सत्संग में वञे चाहे न वञे, कंहिं बि सत्संग में, चाहे उहो गाॾो हलाईंदो हुजे ऐं सत्संग में न बि वञे, उनमें उहा ई शइ अथव, तत्व त मूल। उनखे पतो न आहे त इहा उनजी उहा आहे अज्ञानता। असांखे त पतो हुजे कि हिनखे ख़बर कान्हे कि हिन में बि उहा ओतिरो ई मात्रा आहे तत्व जी जेतिरी मूं में आहे।
ही नंढो वॾो छोटो मोटो ते संसार जा उहे आहिनि अस्थाई नियम अस्थाई, जेको उन तत्व खे ॾिसे थो। राजा जनक जी सभा में जॾहिं अष्टावक्र आयो तो टेढ़ो मेढ़ो हलंदो पियो अचे ऐं विद्वान वेठा हुआ, वॾा वॾा ज्ञानी जेके शास्त्रार्थ पिया कनि कि तत्व छा आहे, तत्व त ॻाल्हि सत्य आख़िर छा आहे। तत्व माना परमात्मा या ईश्वर सत्य, इहे ॻाल्हियूं पयूं हलनि। त जीअं अष्टावक्र आयो लड़खड़ाईंदो त सभु खिलण लॻा हुनजी चाल ॾिसी। ज्ञानी त हुआ उहे बि जेके खिलनि पिया, पर हिकु ॻाल्हि यादि रखिजो, असां भली साक्षी भाव में बि अची वञूं, असां हुन तत्व खे समझी बि वठूं, तॾहिं बि उहो ज्ञान कॾहिं बि स्थाई न रहंदो आहे, खंडित थी वेंदो आहे, अखंड न रहंदो आहे। ज्ञान अखंड न रहंदो आहे। वॾे वॾे ज्ञानियुनि जो बि 24 कलाक कोन वेठो हूंदो आहे, उन अवस्था में 24 कलाक कोन वेठो हूंदो आहे, खंडित थी वेंदो आहे। जंहिं ॾींहुं जंहिं कंहिं माण्हूअ जो अगरि ज्ञान अखंड रहे, पंहिंजी सुध उन स्वरूप जी सुध 24 कलाक निरंतर रहे, त उन में ऐं भगवान में कोई भेद कान्हे, उहो भगवान थी वियो। हाणे चवण वारा त चवंदव वो है हमारे दादा हैं, वो हमारे भगवान जी हैं, 24 घंटे ॿुधायो। हिन खां पुछो कृष्ण जाल खां, हिनजी हिकु माइटियाणी ठहंदी अथव, भगवान रोल निभाईंदा आहिनि न, ठहंदी आहे मतिलबु ठहंदी आहे। त हिन चई ॾिनईं, चईंसि तव्हांजो हाणे न थींदो आहे सत्संग, भगवान न थींदो अथव? त हाणे चईंसि न तव्हांजो थींदो आहे छा? चईंसि हा मां त वेंदी आहियां। पोइ हिन चईंसि तव्हांजो बंदि इन करे थी वियो छो त उहो नकली हो आहे, ही चई आयसि मूं हुनखे दादीअ खे जेका भगवान ठहंदी आहे। हाणे मां त न पियो चवणु चाहियां, तव्हां चई ॿुधायो, चई ॿुधाइण में चाहे इहो हिमत जो कमु थींदो अथव। ॿिए त हुन में वेठियूं हूंदियूं आहिनि पंहिंजी इज़त में, भई असांजो कहिड़ो मतिलबु है न, ॾाढियूं त ईअं सोचींदियूं आहिनि, नाटक करे त करे असांजो छा, न तव्हांजो कुझु कोन्हे, हो बि नाटक करे तव्हां बि नाटक कयो, कंहिंखे भगवान थोड़ी रोकींदो। पर इहो धर्म जो कमु आहे, तव्हां हुनखे सच चई आया मुंहं ते, उनजो ई भलो थींदो। हुनमें अखंड ज्ञान मुश्किल अथव कि 24 कलाक यादि रहे, स्मृति रहे पंहिंजी स्वरूप जी, मुश्किल अथव। वॾा वॾा बि मां ॾिठो आहे भुलिजी वेंदा आहिनि, खंडित थी वेंदो आहे ज्ञान। त 24 कलाक न बि थो रही सघे, मुश्किल आहे, त असां ख़बर त रखूं या त इहे वीचारा जेके तत्व ज्ञानी विद्वान हुआ इहे बि भुलिजी त विया। जेॾीमहिल अष्टावक्र आयो, केॾां वियो ज्ञान, अष्टावक्र खे ॾिसी खिलण लॻा जोर जोर सां। तॾहिं अष्टावक्र चयईं राजा जनक खे, कि राजा जनक, मां त इहो सोचे करे आयमि कि हिते सभु ज्ञानी वेठा हूंदा, अनुभवी ज्ञानी, पर हिते त सभु चमाड़ वेठा आहिनि, तव्हां वांगुरु उहो बि चई आयो। त सभु चुप थी विया, बूथ सुजी विया। सूजी है व्हाट्सएप ते इहो बि आयो, भाई कितनी सूजी है लॉकडाउन में। सूजी किराने वारे वटि जेका मिलंदी आहे, उहा किराने वारे वटि चए भाई वैसे भाई सूजी अथई घणी। त सभिनि जी शक्ल सुजी वई ज्ञानियुनि जी, पहिरीं खिलनि पिया, इहो बि अज्ञान जेको खिलनि, वरी शक्ल लही वञे कि असांखे चमाड़ थो चए, त हिते बि ज्ञान खंडित थी वियो, केॾां वियो ज्ञान। त अष्टावक्र चई ॿियो न त छा, चमाड़ न चवनि त छा चवनि। मां त इहो सोचे करे आयो कि हिते जेके ज्ञानी वेठा आहिनि इहे तत्व खे ॾिसंदा, भीतर वेठल आत्मा खे ॾिसंदा।
असांजे भीतर जेको तत्व आहे ही उनखे ॾिसण वारा वेठा आहिनि, पर हिननि त मुंहिंजी आत्मा खे ॾिठो ई कोन, हिननि मुंहिंजे शरीर खे ॾिठो, मुंहिंजी चमड़ीअ खे हिननि ॾिठो आहे, त चमड़ीअ खे केरु ॾिसंदो आहे? चमाड़, त चमाड़ न आहिनि त ॿियो छा आहिनि? पोइ ऐं ॿियो बि अखर चयो हुई, हा, चांडाल ऐं कासाई, वो भी कासाई, हाँ हाँ भाई त्वचा, इनजे अंदर मांस, उनजे अंदर हड्डियूं थींदियूं आहिनि, त हिते ई कोई त्वचा पियो थो ॾिसे, कोई मांस पियो थो ॾिसे, कोई हड्डियूं पियो थो ॾिसे, मूंखे त कोई ॾिसे ई कोन पियो थो। तत्व जेको मुंहिंजे भीतर आत्म तत्व आहे, परमात्मा, उन कंहिंजी नज़र ई कोन वई। ही त हिते ई बीह रहिया शरीर ते, त ही त मुंहिंजी बुद्धि बि कोन अञा हिननि चेक कई कि मूंखे बुद्धि केतिरी आहे, त सभु चुप, मुश्किल आहे ॾाढो। त असांखे उहो तत्व जेसिताईं नज़र न अचे तेसिताईं ज्ञान ई न सम्झिजो पाण खे। चार ॻाल्हियूं यादि करे अचो, उनखे ज्ञान न चइबो आहे। सात्विक ज्ञान इहो आहे जॾहिं असांखे सभिनीनि में हिकु परमात्मा नज़र अचे, इहो थियो सात्विक ज्ञान। ॿियो ज्ञान आहे राजस ज्ञान, उन जा लक्षण कहिड़ा आहिनि, मतां उहो उन में तव्हां पास थी वञो। पृथक्त्वेन तु यत् ज्ञानम् नाना भावान् पृथग् विधान् वेति सर्वेषु भूतेषु तत् ज्ञानं विधि राजसम्। ये राजसी ज्ञान, जॾहिं मनुष्य खे हिकु तत्व नज़र परमात्मा न अचे, अलॻि अलॻि नज़र अचनि सभु, इहो राजसी ज्ञान। इहो त तव्हां आहियो भाई, अलॻि अलॻि नज़र अचनि सभु, कि हे पैसे वारो आहे, हे गरीब आहे, ये नेता आहे, ये अभिनेता आहे, ये स्त्री आहे, ये पुरुष आहे, ही ॿार आहे, ही वॾो आहे, हिन जो नेचर कहिड़ो आहे, हुन जो नेचर कहिड़ो आहे, हिन जी मंशा कहिड़ी आहे, ही छा कंदो आहे, छा करे रहियो आहे, छा सोचे रहियो आहे, छा ॿुधाए रहियो आहे। जॾहिं इहा ख़बर पइजी वञे त इहो राजसी ज्ञान। पर हिकु तत्व बसि नज़र नथो अचे परमात्मा, विशेषता नज़र अचे थी सभिनीनि में, पर अलॻि अलॻि अलॻि, इहो राजसी ज्ञान चयो वियो आहे। कि भाई इनखे लौकिकी ज्ञान चइबो न, सांसारिक ज्ञान। ही थियो राजसी सांसारिक लौकिक ज्ञान, कि फलाणो ही आहे, फलाणो हू आहे, माण्हुनि जे बारे में ज्ञान, पर अलॻि अलॻि। ऐं उहा सच्चाई संसार जे हिसाब सां सचो ज्ञान, कि फलाणो ही कमु कंदो आहे, फलाणो जो कमु ही आहे, फलाणो फलाणे जो पुटु आहे, फलाणे जो पोटो, ही फलाणे जो सेण। इहो सांसारिक ज्ञान, इहो राजसी ज्ञान आहे। ऐं माण्हू खे पहचाने वञणु कि हिन जी बुद्धि अहिड़ी आहे, हिन जी सोच अहिड़ी आहे, इनखे राजसी ज्ञान चइबो आहे। इहा बि कुझु त सुठी इन में आहे। छा असां हिन में पास आहियूं? छा तव्हां माण्हू खे पहचाने वेंदा आहियो, सुञाणे वेंदा आहियो कि केरु कहिड़ो आहे, कीअं? न 50-50 कुझु, उहो बि चोट खाइण खां पोइ। पहिरीं त रुगो त हाव भाव ॾिसंदा आहियो न, ॿाहिरों रूप ॾिसी करे ई सोचींदा आहियो कि अहिड़ो आहे। ऐं ईअं बि त कंदा आहियो कि चार माण्हू छा था चवनि हुन जे बारे में, चइनि माण्हुनि जे द्वारा असां ॿुधोसीं ऐं हिन जी धारणा ठाहे छॾीसीं कि अहिड़ो आहे, त हिनखे राजसी ज्ञान न चइबो। जॾहिं असां ख़ुदि पतो लॻाए वठूं कि ही अहिड़ो आहे, असां ख़ुदि पंहिंजे विवेक सां, वीचार सां, कि हिन जो ही स्टेटस आहे, हिन जा ही वीचार आहिनि, हिन जा ही कर्म आहिनि, सही सही जानकारी
सिर्फ आत्मा के छॾे करे बाक़ी हुनजे स्थूल ऐं सूक्ष्म शरीर ताईं पहुची वञूं ऐं कारण शरीर ताईं बि पहुची वञूं, हुनजी सॼी बायोडाटा समझी वठूं, बस आत्मा खे न पहचाने सघूं त इहो राजसी ज्ञान ज्ञान त इहो बि वॾो ज्ञान मायने त रखे थो, इहो सहायक थी सघे थो संसार सां संबंध विच्छेद करण में। माण्हुनि खे सुञाणण बि का घटि ॻाल्हि आहे छा? जंहिं ॾींहुं त माण्हुनि खे सुञाणे वेंदा न, हिकु भॼन ॿुधायां हिंदी संत आहे हिकिड़ो राजेश्वर आनंद, श्री राजेश्वर आनंद, ॾाढो सुठो हुन भॼन लिखियो आहे। इहो उहो ई थो चई सघे इहा ॻाल्हि जंहिंखे राजसी ज्ञान आहे, जंहिं माण्हुनि खे ॾिसी वरितो, जंहिं सुञाणे वरितो माण्हुनि खे, संसार खे। देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया। तन निरोग धन जेब में जब तक, तन निरोग धन जेब में जब तक, मन से सेवा करेंगे जब तक। तन निरोग धन जेब में जब तक, मन से सेवा करेंगे जब तक, मानेगा परिवार मानेगा परिवार हमने, देख लिया संसार हमने, देख लिया सब मतलब के यार हमने, देख लिया। जिस जिसका विश्वास किया है उसने हमें निराश किया है, उसने हमें निराश किया है। बनकर रिश्तेदार हमने देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने। कहीं चोट लग जाए न तन को, सभी समझते हैं निर्धन को। कहीं चोट लग जाए न तन को, सभी समझते हैं निर्धन को। करती हुई दीवार हमने देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने। प्रतिभा का कुछ मोल नहीं है, प्रतिभा का कुछ मोल नहीं है। सफल सिद्ध अनमोल वही है, सफल सिद्ध अनमोल वही है। जिसका प्रबल प्रचार हमने देख लिया संसार हमने, देख लिया संसार हमने। संतों का संदेश यही है, मूल मंत्र हरि ओम यही
हरि सुमरन है सार हमने देख लिया संसार हमने देख लिया संसार हमने देख लिया सब मतलब के यार हमने देख लिया। राजस ज्ञान देख लिया जे ॾिसी वरितो माण्हुनि खे, माण्हूअ जे स्वभाव खे, माण्हूअ जे ॿाहिरें स्टेटस खे बि ऐं भीतरी स्टेटस खे बि जे पहचाने वरितो, इहो राजस ज्ञान। पर हू परम आत्म तत्व ताईं कोन पहुतो, न पंहिंजी आत्मा ताईं पहुतो, न ॿियनि जे भीतर वेठल स्थित परमात्मा ताईं उनजी दृष्टि वई। त हिकु त इहो थियो सात्विक ज्ञान, जंहिंमें केवल हिकु तत्व परमात्मा नजर थो अचे। ॿियो राजस ज्ञान, जंहिंमें अनेकता नजर थी अचे, तत्व परमात्मा नजर नथो अचे पर विषमता नजर अचे थी, अलॻि अलॻि, ऐं उन खे चङी तरह समझी बि वियो उहो राजस ज्ञानी, ऐं उन खां मुक्त बि थी वियो। सम्झो जंहिं ॾींहुं मुक्त थींदो राजसी, उन ॾींहुं आत्म तत्व में पहुची वेंदो, पर अञा पहुतो कान्हे, तॾहिं त राजसी आहे, उते ई अञा उते ई आहे, संसार में ई आहे, माण्हू जी जानकारी रखे थो, माण्हू जी पहचान रखे थो, संसार खे बि सुञाणे थो, इनखे चइबो आहे राजस ज्ञान। हिते रखूं सत्संग खे या तामसी ॿुधी वठूं? हिते रखूं था असां सत्संग खे, पोइ वरी श्रवण कंदासीं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।